शुगर माफ़िया ख़िलाफ़ हुकूमत तरफ़ां क्रैकडाउन खां पोइ मुख़्तलिफ़ शहरनि में खंड जी क़ीमतूं घटिजण शुरू थी वियूं आहिनि। खुराक खाते 13 डीलरनि जा नाला FIA हवाले करे छॾिया। शुगर माफ़िया ख़िलाफ़ सॼे मुल्क में क्रैकडाउन शुरू थी वियो आहे, जे बाद कोयटा में खंड जी क़ीमत 220 रुपयनि मां घटिजी 200 रुपया फ़ी किलो थी वई आहे, पर केतिरनि इलाइक़नि में अञा बि खंड 205 रुपयनि खां 210 रुपयनि में विकिरो थियण लॻी आहे। पेशावर में खंड जे फ़ी किलो क़ीमत में वधीक 10 रुपया लाथ अची वियो आहे। खंड जी फ़ी किलो क़ीमत 190 रुपयनि मां घटिजी 180 रुपया थी वई आहे। खंड डीलरनि जो चवणु आहे त 50 किलो खंड जी बोरी में वधीक 300 रुपया लाथ अची वई आहे, जंहिं बाद क़ीमत 8600 रुपया मुक़ररु कई वई आहे। 3 ॾींहनि में खंड जी क़ीमत में 20 रुपया फ़ी किलो लाथ थी वई आहे। खंड डीलरनि जो चवणु आहे त ॾखण पंजाब में खंड जो होलसेल अघु 155 रुपया फ़ी किलो ते अची वियो आहे ऐं सेंट्रल पंजाब में खंड जो होलसेल अघु 159 रुपयनि ते आयो आहे। बेतरफ़ खंड स्कैंडल में मुलवस 13 डीलरनि जा नाला FIA हवाले कया विया आहिनि, जिन में कराची, लाहौर, खोशाब, सरगोदा जा डीलर शामिल आहिनि। खुराक खाते जे ज़रियनि जो चवणु आहे त खंड स्कैंडल में मुलवस डीलर रूपोश आहिनि, जिन जी जांच FIA हवाले कई वई आहे।